अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा और दिख रहा है न्यू मेरान न्यूज़। रुकयूं था खबरन रा जुडो रिपोर्ट आदिल अली कमरानी जुडो IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स जुडो में मैनपुरी जे कारखाने ते छापो हयो। लखें जी क़ीमत जो माल हथ कयो वियो। जुडो में पुलिस जी सरपरस्ती में वधंदड़ नशे जे वापार जी शिकायतुनि ते कार्रवाई कंदे IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स जुडो तालुके जे ॻोठ थीम में मनान मैनपुरी जे कारखाने ते छापो हणी मैनपुरी ठाहिण में इस्तेमाल थींदड़ वॾी मिक़दार में चणा पत्ती चूना ऐं ॿियूं शयूं बरामद कयूं। ॿिए पासे लाल बख्श थीम फकीरा खोसा ऐं तालिब मेमून ख़िलाफ़ जुडो थाणे में केस दाख़िल कयो वियो। जुडो जे सियासी ऐं समाजी अॻुवाननि IG सिंध DIG मीरपुर ख़ासि SSP मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि अमलदारनि खां मुतालिबो कयो त कारखाने जे असुल मालिक नौजवान नस्ल जे हयातुनि सां रांदि कंदड़ मंशियात फ़रोश खे गिरफ़्तार कयो वञे। जुडो जे रहवासियुनि जुडो पुलिस जे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ ख़ामोशी ऐं बेअमली जी मज़म्मत कंदे IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स जी टीम जी ज़बरदस्त कार्रवाई ते टीम इंचार्ज समेत तमाम टीम खे ख़राज तहसीन पेश कई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।